नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। टंडे भागो का रिपोर्ट अब्दुल रहमान लाशारी। टंडे भागो शहर में महंगाई उरूज ते ग़रीब अवाम मानी जे टुकुर लाइ परेशान। ग़रीब माण्हुनि जो यूटिलिटी स्टोर ॾांहुं लाड़ो। टंडो भागो शहर में हिकु यूटिलिटी स्टोर हुजण करे ग़रीब अवाम मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण लॻी। स्टोर ते पुलिस एहलकार न हुजण करे यूटिलिटी स्टोर ते झेड़ो थियण पवण जे करे ग़रीब अवाम सस्तो राशन न ख़रीद करे सघे। मोबाइल नेटवर्क न हुजण करे नादरा वारो टैक्स मुड़ियल 10 रुपयनि वारो OTP मैसेज भी न पहुची सघियो। जॾहिं त रियल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे यूटिलिटी स्टोर ते अचण वारा चयनि त असां ग़रीब माण्हू रोज़ाने 400 कमाइण वारा मज़दूर जॾहिं बि यूटिलिटी स्टोर ते अचूं था त स्टोर ते घणी रश जे करे असांखे दर बदर कयो वञे थो। असांखे